अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु मुंहिंजी ख़्वाहिश आहे त लतीफ़ खे हमेशह माण्हुनि सुरनि में पढ़ियो आहे, पर मुंहिंजो ख़्यालु आहे त लतीफ़ खे असां मौज़ूआती बुनियादुनि ते हाणे पढ़णु खपे असांखे, त लतीफ़ असांखे ज़िंदगी में रहनुमा उसूल कीअं ॾिए थो। मिसाल तौरु लतीफ़ खे असां सुहिणी में पढ़ियो आहे, ससुई में पढ़ियो आहे, कामोद में पढ़ियो आहे, कल्याण पढ़ियोसीं, यमन कल्याण, जेके बि सुर पढ़ूं था, पर हाणे उन्हनि मां वक़्तु आयो आहे त मौज़ू ठाहिजनि। लतीफ़ सबुर ते छा थो चवे, लतीफ़ वफ़ा खे कीअं डिफाइन थो करे, लतीफ़ बेसरो सामानी में मुज़ाहिमत कीअं थो सेखारे, लतीफ़ महिनत जो दर्स कीअं थो ॾिए, या लतीफ़ कंहिंखे महिनती सम्झे थो, या कीअं महिनत कजे। उहे माण्हू जेके लाइफ जे खे इस्टेब्लिश करण वारे फेज़ में आहिनि, पोइ उहे शागिर्द हुजनि, ओरियत हुजनि, या एंटरप्रेन्योर हुजनि, या जॉब में को कैरियर स्टार्ट कयो हुजे, पॉलिटिकली कंहिं तहरीक जो हिसो हुजनि। सो अॼु मौज़ू जेको सो इंतिखाब असांजो इहो ई आहे त लतीफ़ कीअं असांखे हौसलो ॾिए थो। सुहिणी खां शुरूआति कंदासीं। कंहिंजे घेड़ घिड़ी त अवतड़ां बि तड़ थियोसि, सालिम बई सुहिणी कुननि कीन कयोसि, ओयोसि अखिणियुनि में पिरियां जो पियोसि। हाणे लतीफ़ चए थो कंहिंजे घेड़ घिड़ी अवतड़ां हिकिड़ो तड़ जेको दरिया में नॉर्मल अच वञ जो रस्तो, ॿियो अवतड़ जेको तड़ न आहे, टियों वरी थिए थो सुतड़, सवलो तड़ जेको लतीफ़ चए थो सुतड़ सभई कर, सुतड़ सभई करी करम साण करी। हाणे लतीफ़ चवे थो त जीअं सुहिणी जी कमिटमेंट आहे त हू पंहिंजे ऑब्जेक्टिव खे कीअं ऑब्जेक्टिव ॾांहुं ट्रेवल कंदी या स्विम कंदी वञे थी, जो हुनखे अवतड़ां बि तड़ थो थी वञे। सरतियूं सुझे सुञ मता का मूसी हले, ससुई सरतियूं सुझे सुञ मता का मूसी हले, पाणी नाहे पंध घणो अॻियां राहो रुञ, मता मरियो उञ ॾियो पाराता पुनल खे। ईअं न थिए हिकिड़ी शइ तइ कईसीं, तव्हांखे हलणो आहे, उन मंज़िल ते पहुचणो आहे, के कामयाब माण्हू खे ॾिठो आहे। असां फ़क़ति कामयाब माण्हुनि खे लाइफ में ॾिसूं था, पर इहो नथा ॾिसूं त इहो केतिरा पापड़ वेले हिते पहुतो आहे। लतीफ़ सभु उहे तकलीफ़ूं ॿुधाए थो। हूजा ॿरे बाह मन मेहारनि जे, आगहि ते या वञे कुन कपींदी। हाणे कुननि खां वॾा वॾा तारू जेके आहिनि, टोबा आहिनि, से कुननि खां परे वेंदा आहिनि, पर सुहिणी जी कमिटमेंट अहिड़ी आहे, सुहिणी जी डेडिकेशन अहिड़ी आहे जो कुन बि कपींदी वञे। जेकी ॾिठई तार में कंधी सो कहेज। हाणे जेके माण्हू ॾुखियनि जाइनि तां थी आया, तार माना ऊन्हू पाणी, जर वॾो जाज घणो पांध म पुसाए, जर बि घणो आहे, जाज ई कुन जिथे फिरनि था उते गिजी थिए थी उनखे जाज, पर पांध म पुसाए, साहुड़ सानाएज त पुसड़ कना पाली नहीं। साहुड़ माना अल्लाह खे, सानाएज माना सुञाण, अल्लाह खे सुञाणंदे त तुंहिंजी उते मदद तोखे शामिल थींदी। डूंगर ॾनिया नूण मूं पारखू पुछिया, हेखलियूं हलनि जे से ताकुन संदी तूण, इहा ता ओखी भूण सूहन रीअ न सुधरी। डूंगर डूंगर माना जबल, ॾनियूं ऐं हन, जबल ते जॾहिं माण्हू चढ़े थो थकी पवंदो आहे, माण्हू सम्झंदो आहे त हुनजी डेस्टिनेशन अची वई आहे, पर उते मथे वरी ॾनियूं ऐं हन था अचनि, उहे वरी क्रॉस करणा आहिनि, उहे वरी ॿिया ऑब्स्टिकल आहिनि। मूं पारखू पुछिया, डूंगर ॾनिया नूण। हाणे नूण वरी चवंदा आहिनि त उते घाटो झंग अची वञे जिथे पाणी बि हुजे, ऐं इन मां वाट जो तयन करणु रस्ते जो ॾाढो ॾुखियो हुजे। पारखू खां सवाइ, उस्ताद खां सवाइ, लीडर खां सवाइ, मुर्शिद खां सवाइ उतां मुमकिन न आहे, मतिलबु पंहिंजी ते क्रॉस करणु कॉम्पिटेंस ते कैपेसिटी ते। हेखलियूं हलनि जेसे ताकुन संदी तूण, इहे ता ओखी भूण सूहन रीअ सुधरी। हेखलियूं जेके अकेलियूं वञनि थियूं
पोइ उहे हिते ताकुनि जे वर चढ़ियूं थियूं वञनि। ताकूं, हाणे ताकूं तव्हां दरिंदा चई सघो था या उते जेके थ्रेट्स आहिनि उन्हनि खे चई सघो था। इहा त औखी भूं, हीअ दुनिया ॾाढी ॾुखी आहे, या ज़मीन ॾाढी ॾुखी आहे भूं, सूहन री न सुधरी। सूहन खां सवाइ इहा आसान न आहे। पर हाणे वरी सूहे जो क्राइटेरिया मीट करण जो छा आहे त सूहा सुधियूं हिन दीवाने दरियाह जूं, सूहा जेके आहिनि उहे हिन दीवाने दरियाह जूं सुधियूं ॾियनि था, ख़बरूं ॿुधाइनि था। लतीफ़ वटि क्राइटेरिया छा आहे सूहनि जो? कूड़ ओॾा कीन की रुगो सच सूधी, कूड़ जे हू वेझा न आहिनि ऐं हुननि वटि वापारु फ़क़ति सच जो आहे। कूड़ ओॾा कीन की रुगो सच सूधीन, साथ निभायो नी ई पर संदी सजणे। इहा हुननि जो जेको आहे सो तरीक़ेकार आहे, मतिलबु माण्हुनि खे पंहिंजे हुन में वठी वञण जो। मूं खाहोड़ी लिखिया सुमन कीन सुख थी। लतीफ़ चए थो मूं पंहिंजी ज़िंदगी में अहिड़ा खाहोड़ी, अहिड़ा महिनती माण्हू ॾिठा जेके सुख थी त कॾहिं सुता ई कोन। समर कयाऊं सुञ में ॾोरे ॾुथ लही, वञी तित पिया जित, वञी तित पिया जित निहायत नाहे का। ॾुखनि जो वञी परियूं पासो, जिथे कंहिंजी हाजत कोन्हे उते वञी पहुता। कुपेरीअ में पेर किनी पातो पेरीअ, कुपेरी जिथे कॾहिं कंहिंजो पेर न आहे पियो, जिहां माण्हूअ मुंझ थिए सॼण ते हां सेर, जिथे माण्हुनि खे मुंझ थिए थी न, तकलीफ़ थिए थी न, ही उते वञी ख़ुशि थियनि था। कुपेरी में, हाणे कुपेरी में पेर कंहिं पातो? मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं पाण ईदी साहिब जो मिसाल वठूं त कुपेरी में पेर पातो अथसि, अदीब रिज़वी जो मिसाल वठूं त कुपेरी में पेर पातो अथसि। सुख न सुता कॾहिं खरकाणा लाहे, खरकाणा इहो पुराणे ज़माने जूं काठ जूं ऐं तॾे जूं चपलूं ठहियल इहे अथव खरकाणा। सुख न सुता कॾहिं खरकाणा लाहे, ओसीड़ो आहे खाहोड़ियुनि खे पंध जो। ओसीड़ो माना उल्को, इंतज़ार। हाणे वरी खाहोड़ी कीअं? खाहोड़ियुनि खणी साचुर ॿधा संदरा, ॾोरींदे में डूंगरे कयूं पाण पिणी, पिणी माना दज़। ॾुखनि ॾील हणी छेह लधाऊं छपरे, माना ॾुखनि जो हार्डशिप शुरू थियूं, उन जो विच, उन जो एक्सट्रीम पोल ते वञी पहुता आहिनि। एक्सट्रीम पोल ते वञी पहुता आहिनि। हाणे ॾुखनि सां वञी हू टकराइनि था त अचो असांजो करियो मुक़ाबिलो। इहो आहे चैलेंज तव्हांजी उनमें लाइफ में। पिरियां संदे तुरहे ॿुड़ी तोए मलक, पिरियां संदे तुरहे ॿुड़ी तोए मलग, जे भाई पिरी मिड़ा त पूर्व ते वग। जे तूं चाहीं तो पंहिंजे ऑब्जेक्टिव ते त पोइ उबतो रस्तो वठ तूं। पाए तेॾा ई पग नाहे जेॾा निजरो, उन पासे पग पाए उन पासे पेर विझ, जंहिं पासे निजरो या कखाऊं घर बि आई कोन्हे। पिरियां संदे तुरहे ॿुड़ी तोए मलग, सुभाणे तो चवंदा असां तो उकारियो। तो उन्हनि खां सिफ़ारिश वरिती, तो उन्हनि खां मदद वरिती, हाणे सुभाणे तोखे हू मेणू ॾींदा त असां उकारियो अथई ऐं हाणे तूं असांखे ही कमु करे ॾे। हाड़ो ॻाढ़ो पब हिंगोर टई लक लंघींदियास, सुरी संघर पटी वञी साजन सही कंदियास, पोइ पुनल खे चवंदियास त डोंगर तुंहिंजा ॾुखड़ा। हाणे हाड़ो बि जबल आहे, ॻाढ़ो बि जबल आहे, पब बि जबल आहे, हिंगोल नदी टई लक लंघींदिया, सुरी संघर पटीअ मलीर वारो इलाइक़ो। पोइ पुनल माना जेसिताईं डेस्टिनेशन ते नथी पहुचे ससुई, उन खां पहिरीं कंप्लेन करणी ई न आहे। डेस्टिनेशन ते पहुचणो आहे, जो ससुई जेको चवे थी न आॾो टकर टर मता रोह रतियूं थिए, माना मूं में एतिरो हौसलो आहे हलण जो, ऐं जबल खे बि पुरज़ा पुरज़ा करे वञा। बहरहाल हाल सारो हिकिड़ी शइ कईसीं, उम्मीद तव्हांखे पसंदि ईंदी। थैंक यू वेरी मच।